अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करण न विसारींदा। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं माड़ू। ही माण्हू हूंदा आहिनि माड़ू या कोसा, या असांजी ज़ुबान में हिन खे पंहिंजी में चवंदा आहिनि अंग्रेज़ी मेहा विझनि खे। हीअ आहिनि मुंहिंजा 1 किलो मूं छिले हीअं नंढा नंढा पीस करे रखिया आहिनि। तव्हां चाहियो त इन्हनि खे कद्दूकश बि करे सघो था, या इन खां वॾा थोरा पीस करे रहे वारी भाॼी बि ठाहे सघो था। उन लाइ जन शयूं मूंखे खपनि थियूं, या बसर हिन में घटि पवंदो, मूं थोरो हिकिड़ो बसर विधो आहे, थोरो वॾो। पा टमाटा आहिनि, 1 चमिचो वॾो खाइण वारो थूम अदरक आहे, थोरो ज़ीरो आहे, ऐं सावा मिर्च, सावा धाणा मूं अञा कटिया न आहिनि पर पवंदा ज़रूरु। ऐं मसालनि में त बसि हिन में सिर्फ़ु पवंदा लूणु मिर्च ऐं हेठि जेके तव्हांजे साम्हूं ई मां विझंदसि। अचो त हाणे तयारी कयूं पचाइण जी। त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई बि गरम थी वई आहे। मां हिन में तेल विझंदसि, पूरो ई कोप तेल जो। जीअं असां तूरियूं पचाईंदा आहियूं उन में बि तेल थोरो ज़्यादा पवंदो आहे, त हिन में तेल ज़्यादा पवंदो। या जीरो अछो हिनखे थोरो मां भुञंदसि, गरम थियण जेतिरो, वधीक न। त नाज़रीन, ही मुंहिंजो जीरो बि गरम थी चुको आहे। हिनखे घणो न आहे पचाइणो, बसरनि में ई पची वेंदो वधीक। बसर कंदसि मां बिल्कुलु दाग वांगुरु गोल्डन। त नाज़रीन, मुंहिंजा ही ॾिसो बसर बिल्कुलु तयारु आहिनि। मां हिन में विझंदसि थूम अदरक जेको कुटे रखियो आहे, उनखे बि थोरो भुञंदसि जीअं उनजो कचोपन ख़तमु थी वञे। जीअं ई हुन में ख़ुशबू ईंदी आहे त सम्झणु घुरिजे त उहा पचण लॻी आहे। हे टमाटा जेके मूं कटे रखिया हुआ, हिन में विझंदसि मां हिकिड़ो चमिचो लूणु। बाक़ी लूणु मां चखी पोइ विझंदसि। 2 चमिचा मूं पाउडर मिर्च विधा आहिनि हिन में, ऐं हे फुल चमिचो न आहे हेड जो। हिन मसाले खे एसी ताईं मां भुञंदसि जेसिताईं बिल्कुलु ई जेको आहे ॻरी वञनि टमाटा वग़ैरह। 5 मिंट मां हिनखे लॻाईंदसि ढक, ऐं सही तरीक़े सां भुॼी वञे मसालो। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो मसालो बिल्कुलु हाणे तयारु आहे, सफ़ा ॻरी वियो आहे, ऐं हिन तेल जेको आहे सो छॾे ॾिनो आहे। हाणे हिन में विझंदसि मां ही अधु मुंहिंजो रहिजी वियो आहे, कटींदे अलाए कीअं। अच्छा, ही भुॼंदा कोन, ही पंहिंजो ई पाणी जेको आहे सो इलाही छॾींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि ताज़ा मौजूदु आहिनि त उन्हनि में त पाणी विझण जी ज़रूरत ई न आहे। ही पंहिंजो पाणी इलाही छॾींदा आहिनि तूरियुनि वांगुरु। अगरि ही तव्हां सब्ज़ी वारे खां वठो था त उहे 1-2 ॾींहंनि जा हूंदा आहिनि। इन करे उन में पाणी विझणु ज़रूरी आहे, त जीअं इहे सुठे सां सफ़ा ॻरी वञनि। इन करे हिन में मां घणो त पाणी भाॼीअ जेतिरो न वियो, पर ही 1 गिलास मां हिन में पाणी विझंदसि, ऐं हिनखे ढक लॻाए छॾे ॾींदसि एसी ते ई जेसि ताईं ही पचनि। पर विच विच में 1-2 दफ़ो ज़रूरु हिननि जो ढक खोले ऐं हिननि खे हिलाइजो। भाॼियुनि जी अक्सर का टाइमिंग न हूंदी आहे। हाणे मां तव्हांखे चई छॾियां 20 मिंट, 20 मिंटनि में ही पचे ई न। त नाज़रीन, मुंहिंजी हीअ माड़ू जी भाॼी बिल्कुलु तयारु आहे। ही ॾिसो, हिनखे सफ़ा फ्राई न आहे करिणो, न त हिन में कड़ाहट अची वेंदी आहे ऐं ॻरी। ऐं हिननि खे मूं विच विच में 2-3 दफ़ा जेको आहे ढक लाहे ऐं हिनखे थोरो चिथियो आहे। हीअ थोरी सख़्तु भाॼी आहे, थोरी टाइम वठंदी आहे। मूंखे तक़रीबन हिनखे 1/2 कलाक मूं पचायो आहे, हल्की बाहि ते। हाणे मां हिन में विझंदसि सावा मिर्च जेके मूं कटे रखिया हुआ, ऐं थोरा सावा धाणा। मुंहिंजी भाॼी तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी। ज़रूरु ट्राए कजो। सब्जियूं आहिनि उहे गर्मियुनि जूं अचनि, सर्दियुनि जूं, जंहिं बि मौसम जूं ज़रूरु खाइणु खपनि असांखे। हीअ बिल्कुलु तयारु आहे। तव्हां मानी चांवरनि सां खाई सघो था। उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।